सिंध जे एहतिजाज बावजूद सूबे के हिस्से का घट पानी मिलण वारो सिलसिलो रुकी न सघियो आहे। ज़रई पाणीअ जी खोट वधी वञण सबबि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फ़सुल मुतासिर थियण लॻा आहिनि। सिंध जे उतरियनि इलाइक़नि लाड़काणो, कंबर, शहदादकोट, शिकारपुर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सूरत हाल ख़राब थी रही आहे, जॾहिं त बदीन, ठठो, सिजावल ज़िलनि जे सामूंडी पटी वारनि इलाइक़नि में वाहन शाख़ुनि में वारी उॾामण लॻी आहे। कुछ इलाइक़नि में ज़रई पाणीअ सां गॾोगॾु हाणे पीअण जे पाणीअ जी बि खोट मुंहुं कढी रही आहे। सिंध जे आबपाशी खाते जो चवणु आहे त सूबे में पाणी खोट 46% ताईं पहुची वई आहे। आबपाशी खाते मूजिबि सिंध खे हिसे खां घटि पाणी ॾिनो पियो वञे। आबपाशी खाते मूजिबि सिंध में पाणी खोट 46% आहे, जॾहिं त पंजाब में रुगो 10% आहे। सिंध जे आबादगारनि जो चवणु आहे त पाणी खोट सबबि ज़राअत तबाह थी रही आहे। आबादगारनि ख़बरदार कंदे चयो त वक़्त सिर पाणी न मिलियो त पोखियल फ़सुल बि सुकी वेंदो ऐं वॾो मुआशी नुक़सानु पहुचंदो।